बुलेटिन के अॻिते वधाईंदे मूंखे ॾहर की मां आम ख़बर ॾियूं त रेड़की मां हथियारबंदनि हथां दुकानदार रंजीत कुमार अगवा थी वियो आहे। ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 6 हथियारबंदनि दुकानदार रंजीत कुमार खे दुकान तां अगवा कयो आहे, जंहिं बाद फरार थी विया। रेड़की ऐं ॾहरकी जी पुलिस हथियारबंदनि पुठियां रवानी थी वई आहे। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं राज़ पकड़ियल आहे। अव्हांखे आम ख़बर ॾियूं ॾहरकी खां त रेड़की मां हथियारबंदनि दुकानदार रंजीत कुमार खे अगवा कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे लाला कादर। जी लाला कादर, अपडेट कजो। जी बिल्कुल, कुछ देर पहिरें ॾहर थी वेझो रेड़की शहर मां जेको आहे दुकान ते वेठल वापारी रंजीत कुमार खे ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 6 हथियारबंदनि जेको आहे उनखे तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ कच्चे तरफ़ अगवा करे खणी विया आहिनि। अहिड़े इतला ते ॾहर की राउंटी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी पुलिस हथियारबंदनि पुठियां वियल हुई। हाणे कुझु देर पहिरें SSP घोटकी जेको आहे उहो मुनीर खोड़े पारां ॿुधायो वियो आहे त असांजो पीरज़ादा पुल आहे जेको कच्चे तरफ़ वेंदी आहे राउंटी कच्चे तरफ़, उते पुलिस जो ऐं ॾोहारियुनि जो मुक़ाबिलो थियो आहे, जंहिं में हिकु ॾोहारी जेको आहे उहो ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे हिते हॉस्पिटल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो मुक़ाबिलो हलंदड़ आहे। SSP इहा बि ॻाल्हि कई आहे त जेको आहे असां जल्द जेको आहे रंजीत खे बाज़ियाब कराए वठंदासीं। होॾां जेके इलाइक़े में इतला हलनि था पिया त रंजीत खे बाज़ियाब करायो वियो आहे, पर अञा उहो जेको आहे पुलिस जे हथ न चढ़ियो आहे। ऐं होॾां पुलिस जा इहे दावा आहे त असांजो जेको आहे उते इलाइक़े में मुक़ाबिलो हलंदड़ आहे ऐं वधीक ॾोहारियुनि खे असां ज़ख़्मी ज़िंदा या मुर्दा हालत में हथ करे वठंदासीं। जी वॾी महिरबानी अपडेट करण।